ऐं तालीम जे वाधारे लाइ स्किल डेवलपमेंट जे उनवान हेठि तक़रीब कोठाई वई, जंहिंमें शागिर्दनि में तक़रीर जा मुक़ाबला कराया विया। हाई स्कूल में कोठायल तक़रीब में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि, उस्तादनि, सियासी समाजी माण्हुनि खां सवाइ नुशर फ़िरोज़ जे तालीम खाते जे आफ़ीसरनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते मासूम ॿारनि हथनि में मेणबतियूं खणी पेशावर जे APS थाने जे शहीदनि खे भेटा पेश कई। तक़रीब दौरान शागिर्दनि में तक़रीरी मुक़ाबला कराया विया, जिते कामयाब शागिर्दनि खे इनाम पिणु ॾिना विया। उन मौक़े ते असिस्टेंट डिप्टी कमिश्नर ताशकीन आलम ख़िताब कंदे चयो त टाउन कमेटी जे चेयरमैन खे जस हुजे जंहिं तालीम खे हथी वठण लाइ तक़रीब कोठाई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk